अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। लाज़िम ठटे में औरतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते अवामी तहरीक पारां औरतुनि ते थींदड़ ज़ुल्म बंदि करण लाइ रैली कढी वई। सिंध ऑनलाइन टीवी ठटे जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क जी ख़बर मूजिब अवामी निजात तहरीक पारां सैयदा गुल बीबी शाह ऐं नारवी पलीजो जी अॻवाणी में दुबई स्टोर खां नेशनल प्रेस क्लब ठटो ताईं रैली कढी वई, जंहिंमें औरतुनि जे वॾे अंग शिरकत कई। रैलीअ में शरीक थींदड़नि चयो त सिंध में औरतूं ज़ुल्म जो शिकार आहिनि। कॾहिं खेनि कमु करे मारियो वञे थो त कॾहिं तालीमी इदारनि में ज़्यादतीअ बाद क़त्ल कयो वञे थो, जंहिं करे औरतूं ख़ौफ़ज़दा थी वञनि थियूं ऐं हू तालीम खां परे रहनि थियूं। हुकूमत खे घुर्जे त औरतुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।